प्यारा दोस्तों साथियों ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सिक भरियो सलाम हुजे। दोस्तों शहज़ादो गुल मुनीर जी कहाणी जारी सारी आहे। पहिरियों हिसो तव्हांखे अॻु में ॿुधाए चुका आहियूं। हीउ ॿियो ऐं आख़िरी हिसो तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। दोस्तों हिन कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट बि असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। जेकॾहिं हीअ कहाणी तव्हां मुकमल ॿुधणु चाहियो था त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे विज़िट करे प्लेलिस्ट ते वञी हीअ कहाणी मुकमल ॿुधी सघो था। दोस्तों कल्ह असां कहाणी हितां ख़तमु कयोसीं त वज़ीर बादशाह वटि वियो। वज़ीर बादशाह खे चयो त बादशाह सलामत गुल मुनीर जेका माई आंदी आहे सा संदसि निकाहबदी ज़ाल कोन्हे। बादशाह हुन ॻाल्हि खां इनकार कई। वज़ीर खे चई इहो सरासर कूड़ आहे। सो बादशाह वज़ीर हिकिड़ो आज़मीदो वठण लाइ सो हिननि पाण में प्लान ठाही आहे। कहाणी असां हितां ख़तमु कयोसीं। बादशाह खे वज़ीर जी उहा ॻाल्हि पसंदि आई। वज़ीर खे चई चङो सही आहे, पहिरां मां तव्हांजी दावत कंदुसि, पोइ तूं मुंहिंजी ऐं गुल मुनीर जी दावत कजां। जेकॾहिं संदसि निकाहबदी ज़ाल हूंदी त 3 ॾींहं हीअ असांखे ज़रूरु दावत ॾींदो, न त न टाईंदो। पोइ असांखे सॼी ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी। हितां असां कहाणी ख़तमु कयोसीं। अॼु कहाणी वरी हितां स्टार्ट थिए थी त शाम जो जॾहिं मजलिस थी तॾहिं बादशाह गुल मुनीर ऐं वज़ीर खे चयो अॼु अव्हांखे असांजी दावत आहे, असां सां मालात में हलो। बादशाह जे चवण ते हिननि दावत क़बूल कई। ॿई बादशाह सां गॾिजी मालात में आया। शहज़ादो गुल मुनीर ऐं वज़ीर ॿई गॾिजी बादशाह जे मालात में आया। बादशाह पंहिंजे राणी खे अॻे ई सम्झाए छॾियो, सॼी कहाणी सम्झाए छॾियो। सो राणी हिननि खे पंहिंजे हथनि सां हंधु विछाए ॾिनो ऐं ॿिन्हिनि ॼणनि खे पलंगनि ते आणे विहारियो। पोइ पंहिंजे हथनि सां मानी पचाए खेनि खाराईं। सॼी राति साणसि ॻाल्हियूं ॿोलियूं कयईं। सुबुह जो हर को पंहिंजो रस्तो वठी घर हली वियो। ॿिए ॾींहुं शाम जो दरबार मां उथण वक़्तु वज़ीर बादशाह गुल मुनीर खे दावत ॾिनी। से ॿई ॼणा गॾिजी वज़ीर जे मालात ॾांहुं विया। शहज़ादो गुल मुनीर ऐं बादशाह ॿई गॾिजी वज़ीर जे दावत ते वज़ीर जे मालात ॾांहुं रवाना थिया। वज़ीर जी ज़ाल ॿिन्हिनि ॼणनि जो चङो आदर भाव कयो ऐं खेनि पंहिंजे हथनि सां मानी टिकी खाराए पोइ विहारे खाइण सां किचारी कयईं। अहिड़ी तरह सॼी राति ॻाल्हियूं ॿोलियूं करे हर को पंहिंजो घर रवानो थियो। शहज़ादो गुल मुनीर वज़ीर जी दावत खाई जॾहिं घर पई आयो त वाड़ ते अची ख़्यालु अथुसि त बादशाह वज़ीर त चङी सिटी आहे, हिननि जी दावत खाधुमि, पर हाणे आऊं छा कयां, कीअं हिननि खे दावत ॾियां। उहे पूर पचाईंदो अची घर भेड़ो थियो ऐं हिकिड़ी टुटल मंझी ॾिसी उन ते लेटी पियो। बानी जो गुल मुनीर जी हालत ॾिसी सा रिड़ी अची पासे में वेठसि। चई शहज़ादा कर ख़बर, कहिड़ी ॻाल्हि ॻणती आहे तोखे, एॾो परेशान थो लॻीं। गुल मुनीर पहिरें त घणो ई नटायो, पोइ पर बानी जे ज़ोर भरण ते बादशाह वज़ीर जी दावत जो सारो किसो करे ॿुधाईं। अॼु जॾहिं मूंखे दावत न ॾिनी त हू अलाए छा सम्झंदा, पर जे दावत ॾिजे बि खणी त वरी शहज़ादी जी हालत तोखां गुझी कान्हे। हाणे तूं ई ॿुधा त छा कयां। तॾहिं बानी चुसि शहज़ादा ॻाल्हि ॿेतरी, हाणे कंहिं बि क़िस्म जो ख़्यालु न कर, ऐं शहज़ादी खे पाण ई पेर ते बीहारींदुसि, तूं भली बादशाह वज़ीर खे दावत ॾे। पर पहिरीं हीअं कर जो कुझु महरूं खणी वञ, हिकिड़ी नथ वठी आणे ॾे। शहज़ादे बाज़ार मां हिकिड़ी नथ वठी आणी बानी खे ॾिनी। बानी छा कयो जो गुल मुनीर खे बादशाह ॾांहुं रवानो करे पाण नथ खणी अची शहज़ादी जे भर में वेठी। चई शहज़ादी अॼु असांजी आज़माइश आहे, जे असीं उन में नाकाम थियासीं त पोइ ख़बर कान्हे त बादशाह पाण सां कहिड़ी हालत करे। तंहिं करे चङो ॼाणी त हीअ नथ खणी पा, अॼोकी राति जी ॻाल्हि आहे, ख़ैर सां गुज़री वेंदी। ॿी सूरत में गुल मुनीर सां गॾु नाक मारिजी वेंदोसीं। उन ते शहज़ादी खे ॾाढी काव लॻी। हिन खे धिको ॾेई घटि वधि ॻाल्हाई परे कयईं, पर बानी बि मुड़ण वारी कान हुई। तंहिं वरी बि शहज़ादी खे मिंथमेड़ कई। बादशाह वज़ीर जी दावत जो सॼो किसो करे ॿुधाईं, सॼी हक़ीक़त शहज़ादी खे सम्झाईं। उन सम्झाइण ते शहज़ादी जी कावड़ कुझु ढरी थी ऐं नथ खणी विधाईं। पोइ बानी सम्झाए छॾियुसि त जेकॾहिं बादशाह वज़ीर अचनि तॾहिं खेनि खेखारे पंहिंजे हथनि सां हंधु विछाए विहारजां ऐं पंहिंजे हथनि सां मानी खारा। साणस सारी राति रिहाण कजईं, ईअं न थिए जो हू किथां घटिताई ॾिसे शकी पवनि ऐं पोइ पाण खे सूर ॾिसणा पवनि। ईअं चई बानी शहज़ादी खे हार सिंगार कराए पाण वञी ताम तयारु करणु लॻी।
जॾहिं सांझी महिल बादशाह जी कचहरी ख़तमु थी तॾहिं गुल मुनीर बादशाह वज़ीर खे दावत ॾेई घर वठी आयो। शहज़ादी मुरंदे कुसंदे हिननि खे खीकारे अची पलंग ते विहारियो ऐं ताम तयारु करे पंहिंजे हथनि सां खेनि खारायो। ताम खाई जॾहिं हथ धोअण लाइ उथिया तॾहिं बादशाह वज़ीर जा पहिरीं हथ धुआरे पोइ गुल मुनीर जा हथ धुआरियईं। गुल मुनीर हथ धोई गुरड़ी करे खणी शहज़ादी ॾांहुं उछली जेका संदसि कपड़नि ते वञी लॻी। उन ते शहज़ादी थोरो मुश्की ऐं पोइ अची हिननि सां कचहरी करणु वेठी। सारी राति रिहाण करे सुबुह जो गुल मुनीर खां मोकिलाए बादशाह वज़ीर उथी हलिया। वाट ते बादशाह वज़ीर खे चयो, ॾिठई वज़ीर पंहिंजे ज़ाल खां सवाइ ॿी सां एतिरी हुजत करे नथी सघिजे, पकी संदसि निकाह बदी ज़ाल आहे। हीअ पक सां गुल मुनीर जी निकाह बदी ज़ाल आहे। तंहिं ते वज़ीर चयो, बादशाह सलामत ईअं बराबरि आहे त गुल मुनीर जी ज़ाल असांजी तमामु घणी ख़िदमत कई, पर मूं पई ॾिठो त हिन गुल मुनीर खां पई पासो कयो, तंहिं करे अञा बि ॻाल्हि में रोलो पियो सम्झां। तॾहिं बादशाह चयसि, भला ॿियो को ॿिलो करियो। उन ते वज़ीर चयो, बादशाह सलामत शिकार जो को बहानो करे हितां निकिरी ॿाहिरि हलिजे, ज़ालूं बि पाण सां गॾु खणजनि ऐं हर हिक जी तंबू जुदा जुदा हुजे। उन खां पोइ राति जे वक़्तु पाण टई ॼणा तंबुनि जे ॿाहिरां वेही कचहरी कयूं। पोइ जंहिंखे पंहिंजी ज़ाल जो सॾु थींदो सो तंबू में हलियो वेंदो। गुल मुनीर जी निकाह बदी ज़ाल हूंदी त खेसि सॾींदी, जे धारी हूंदी त सुम्ही रहंदी ऐं गुल मुनीर बि ॿाहिरां पियो हूंदो। बादशाह खे वज़ीर जी उहा ॻाल्हि वणी, सो ॿिए ॾींहुं शिकार जो बहानो करे गुल मुनीर खे बि तयारु थियण लाइ चयईं। गुल मुनीर उहा ॻाल्हि ॿुधी वीचार में पइजी वियो ऐं घर अची वरी बि मुंहुं वेड़े छिनल मंजी ते सुम्ही रहियो। बानी जो ॾिठो तंहिं सही कयो त हिन का ॻणती आहे, तंहिं अची खाइण सां हक़ीक़त पुछी। गुल मुनीर शिकार वारी हक़ीक़त ॿुधाए चयसि, हाणे शहज़ादी अलाए कहिड़ा पेर खणंदी, जे खेनि को शक पियो त शहज़ादी बि फुरे वठंदा, मूंखे बि तड़े कढी छॾींदा। उन ते बानी चयसि, शहज़ादा तूं कंहिं बि क़िस्म जी ॻणती न कर, ख़ुदा मुड़ी सवली कंदो, उथी मानी टुकुर खा। उते गुल मुनीर जे पेट में कुझु साह पियो ऐं मानी टिकी खाई आराम कई। बानी वञी शहज़ादी खे ॻाल्हि ॿुधाई सम्झायो, जंहिं आख़िरकार बानी जी उहा चवणु क़बूल कयो। साईं किसो कोता। ॿिए ॾींहुं बादशाह शिकार लाइ तयारु थियो। गुल मुनीर बि घर में पूरी तयारी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह जे नौकर हिननि खे उठ आणे ॾिनो, जंहिं ते शहज़ादी बानी खे सवार कई। पाण घोड़े ते सवार थी अची बादशाह वज़ीर सां गॾियो। जॾहिं हिननि खे ॾिसी पंहिंजो ज़ालनि खे उठनि ते सवार कयो ऐं पाण घोड़नि ते सवार थी रवाना थिया। हीअ टई ॼणा शिकार कंदा हुरींदा अकलींदा रहिया। आख़िर शाम जो हिकिड़े हंधि खीमा खोड़ियऊं। हर हिकु पंहिंजे पंहिंजे तंबू में दाख़िल थियो। जॾहिं राति मानी टिकी खाई वांदा थिया तॾहिं तंबुनि जे अॻियां हिकिड़े मैदान ते टई ॼणा कचहरी करणु लॻा। लह वारियूं ओॿारियूं ख़बरनि चारण खां पोइ बादशाह चयो, हाणे का राग जी महफ़िल थिए। पहिरें त बादशाह राग ॿुधायो। राग ख़तमु थियो त बादशाह खे राणी जो सॾु थियो। वरी वज़ीर राग शुरू कयो। राग जे ख़तमु थियण ते वज़ीर जी ज़ाल हिन खे सॾु कयो। हाणे गुल मुनीर जो वारो हो। हिन खे हिकिड़ो वतन छॾण जो ॾुख, ॿियो ॿारनि जी जुदाई, टियों वरी शहज़ादी जी बेवफ़ाई, सभु सूरत जी जाॻियसि, सो ॾाढी ॾुख वचां ॻाइणु लॻो। बानी शहज़ादी खे मिंथू मेड़ूं कयो त मन गुल मुनीर खे सॾु करे, मगर हिन सफ़ा इनकार कयो। नेठि बानी चालाकी करे गुल मुनीर खे सॾु कयईं। ओॾां गुल मुनीर जी दिलि मां जेके दर्द जूं दाऊं निकिरी रहियूं से ॿुधी बादशाह वज़ीर हैरान थी विया ऐं राग मां अहिड़ो त रस आयो जो उथण जो वाई न वरायूं। शहज़ादी जॾहिं उहो ॾुखारो राग ॿुधो तॾहिं निंड ई हराम थी वियसि। बानी खां पुछियईं, उहो केरु पियो ॻाए? बानी ॿुधायसि, अहिड़ो राग गुल मुनीर खां सवाइ ॿियो केरु ॻाए सघंदो? उन ते शहज़ादी जे दिलि में गुल मुनीर जी छिक ऐं सिक थी। सो बानी खे गुल मुनीर खे सॾण लाइ चयईं। बानी खे चयईं, वञी गुल मुनीर खे सॾु कर। बानी चयसि, मूं त घणा ई सॾु कया आहिनि, हाणे तूं खणी सॾु करींसि, मुंहिंजे सॾण मां अची कोन पियो। उन ते शहज़ादी खट मां उथी तंबू जे दरवाज़े ते बीही गुल मुनीर खे सॾण लॻी। गुल मुनीर, हाणे काफ़ी राति गुज़री चुकी आहे, अच त कुझु वक़्तु आराम कयूं। पर जीअं त बादशाह वज़ीर उथण जो का नालो ई न पिया वठनि, तंहिं करे गुल मुनीर चयसि, शहज़ादी खे चयईं त बादशाह सलामत जे मौजूदगी में आऊं कचहरी मां उथी अचां, उहा ॻाल्हि चङी कान्हे। शहज़ादी उहो ॿुधी खणी सब्र कयो। गुल मुनीर वरी बि ॾुखारे अंदाज़ मां ॻाइणु लॻो। कुझु देरि खां पोइ शहज़ादी अहिड़ो दर्द वारो ॻाइणु ॿुधी न सघी। सा उथी वरी गुल मुनीर खे सॾु करणु लॻी। जंहिं करे बादशाह लाचार थी मजलिस पूरी कई ऐं गुल मुनीर खे इजाज़त ॾिनई
त गुलमनीर अञा तंबू में घेड़ो ई मस त शहज़ादी खणी भांकुर पातुसि। गुलमनीर हुजे जो ख़ुशी विचां कपिड़े में न पियो मापे, ख़ुदा जो शुक्रानो अदा करे शहज़ादी साण रिहाणू करण में वेही रहियो। बाक़ी राति शहज़ादी सां रिहाणू कंदे गुज़ारी। सुबुह थियण ते बादशाह वज़ीर ऐं गुलमनीर वापसि पंहिंजे पंहिंजे जाइ ते आया। गुलमनीर घर पहुची त शहज़ादी ॾिसे संदसि हार जो तंबू में खट जे पाए में लाहे रखियो हुई सो उते ई रहिजी वियो। सो ॾाढी परेशान थी वेही रहियो। गुलमनीर शहज़ादी जी उहा हालत ॾिसी खाइणसि उन जो सबबु पुछियो, जंहिं ते हिन हार रहिजी वञण जो हक़ीक़त ॿुधायसि। गुलमनीर यकदमि हार खणी अचण लाइ संभरियो। शहज़ादी घणो ई झलियसि त हार वियो त घोरियो, पर तूं न वञ। मगर हू जल्द अचण जो चई हार खणण लाइ रवानो थियो। गुलमनीर घोड़े ते सवार थी तकिड़ो तकिड़ो अची तंबुनि वटि पहुतो। ॾिसे त बादशाह जी बानी तंबुनि जी सफ़ाई पियो करे। उन खां पोइ हार जो पुछियईं, जंहिं बानी हार हिन खे त ख़ुदा ॾियारियो, सो वरी वापसि कीअं करे? सा गुलमनीर खे नटाइण लॻी ऐं साफ़ जवाबु ॾिनी त हार त मूं ॾिठो ई कान्हे। गुलमनीर खे पक थी त हार बानी वटि आई। तंहिं धड़का दामान केस ॾियण लॻी। बानी का जादूगराणी हुअसि। तंहिं छाकीअ जो हिकिड़ो सॻो पड़ी खणी गुलमनीर जे गिची में विधो त हू यकदमि तोतो बणिजी पियो। बानी केस झलण लाइ वधी त हू भड़को ॾेई उॾामण शुरू कयईं। बानी जो ॾिठो त शिकार हथनि मां थो वञे, सा हिकदमि बांज़ थी पोयां लॻियुसि। अॻियां तोतो, पोयां बांज़, आख़िर वञी ॿिए बादशाही में पहुता। तोतो थकिजी उॾामण खां चूर थी पियो। सो काई पियो घर में ऐं गुतूं ॾींदो वञी शहज़ादी जे माला जे हिकिड़ी जारी में वेठो। बांज़ वरी वठी लामारा ॾियण लॻो। तोतो वीचारो ख़ौफ़ मां भड़को ॾेई वञी शहज़ादी जे कपिड़नि में लिकी वेही रहियो। जंहिं खणी पंहिंजे हंज में केस विहारे हथड़ा घुमाइण लॻियसि। हथु घुमाईंदे केस तोतो जे गिचे में सॻो नज़र आयुसि। सो यकदमि छोड़ियईं त शहज़ादो गुलमनीर वरी बि माण्हू थी पियो। शहज़ादी जो गुलमनीर जी सुहिणी सूरत ॾिसी सा ॾिसण शर्त मतसि आशिक़ थी पई। इन खां अहवाल पुछियईं। गुलमनीर सॼी अहवाल शहज़ादी खे ॿुधाईं। शहज़ादी खे पक थी त शहज़ादो आहे, पोइ हाणे लिखियो लॻनि। पोइ शहज़ादी गुलमनीर सां दिलि जी ॻाल्हि कई। हिन बि शहज़ादी जो राज़पो ॾिसी साणसि शादी करण जो अंजाम कयो। अलबत्ता बादशाह जो ख़ौफ़ ज़ाहिर कयईं। उन ते शहज़ादी चयुसि, बाबे जी मूं त वाइदो कयो आहे त आउं पंहिंजे पसंदि ते मुड़ुसु कंदुसि। तूं को बि ख़्यालु न कर, आउं बाबे खे हिते ई थो घुरायां। ईअं चई बानी खे पीउ ॾांहुं मोकिलियईं। बानी बादशाह खे वठी आई, जंहिं पंहिंजे धीउ जे ख़ासि मालात में कंहिं ओफरे माण्हू खे ॾिसी ॾाढो कावड़ियो। यकदमि धीउ खां गुलमनीर बाबति पुछियईं। शहज़ादी साण सॼी हक़ीक़त कई ऐं पोइ चयईं त मूं हिन जे बदन खे हथु लाथो आहे। तंहिंखां सवाइ हीउ बि शहज़ादो आहे ऐं वॾो सोभो वारो आहे। तंहिं करे आउं पंहिंजे पसंदि ते हिन सां शादी करण लाइ तयारु आहियां। वधीक लाइ तव्हां मर्ज़ी वारा आहियो। बादशाह खे गुलमनीर जी सूरत ऐं गुफ़्तगू पसंदि आई ऐं केस शहज़ादी जो संग ॾिनई। पोइ दरबार में वठी आयुसि, जिते वज़ीरनि, अमीरनि, वज़ीरनि खे बि गुलमनीर जो गुफ़्तगू पसंदि आई। उन जोड़ी थी शादी में सरा थिया। ॾींहं ॿिन्हिनि अंदरि गुलमनीर जी शादी थी। पोइ ॿई ज़ाल मुड़ुसु पाण में ख़ुशि गुज़ारण लॻा। हिकु ॾींहुं गुलमनीर पंहिंजे राणी खे चयो त जेतोणीकि हिते आउं हर तरह सां ख़ुशि पियो गुज़ारियां, मगर हाणे पोइ ते पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि जी बि ख़बरचार लहणी आहे। हू बि परेशान हूंदा। तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं मूंखे बादशाह सलामत खां मोकल वठी ॾे त माइटनि वटां घुमी फिरी खेनि मुंहुं ॾेखारे अचां। उन ते शहज़ादी चयुसि, शहज़ादा, आउं बि तोसां गॾु हलंदुसि। तोखां सवाइ हिते मूंखे किथे थो सुख अचे। ईअं चई हू पंहिंजे पीउ वटि वई ऐं चयईं त गुलमनीर खे माइटनि जी यादगिरी थी पई आहे। तंहिं करे हाणे असांखे मोकल ॾे त असां पंहिंजे वतन वञूं। जेतोणीकि बादशाह जी मर्ज़ी कान हुई। पोइ शहज़ादी जो राज़पो ॾिसी ख़ुशी सां मोकल ॾिनई ऐं गुलमनीर खे घणो सामान लश्कर ॾेई रवानो कयूं। सही किसो कोता। गुलमनीर लश्कर समेत मंज़िलनि ते मंज़िलूं कंदो हुरींदो हकलींदो आख़िर हिकिड़े ॾींहुं कंहिं बादशाह जे शहर में हिकिड़े बाग़ में लथो। ख़ुदा जी कुदरत, उहो बाग़ बादशाह जो ख़ासि बाग़ हो। उन बाग़ में हर क़िस्म जा मेवा मौजूदु हुआ। गुलमनीर तंबू खोड़े उते रही पियो। बादशाह जे माण्हुनि जो गुलमनीर जो लश्कर ॾिठो। सो बि वरी बादशाह जे बाग़ में से वठी बादशाह ॾांहुं भॻा ऐं खेसि वञी ॿुधायूं त पंहिंजे शहर ते को बादशाह गनीम चढ़ी करे आयो आहे। तव्हांजे बाग़ में लश्कर समेत लही पियो आहे। बादशाह उहा ख़बर ॿुधी वज़ीर खे सुध समार लाहिण लाइ मोकिलियईं। चई, वज़ीर वञ, ख़बर लही अच त छा मसइलो आहे। वज़ीर हिकिड़े बाग़ में आयो ऐं लश्कर खे ॾिसी दहिलजी वियो। नेठि दिलि जले शहज़ादे गुलमनीर जो तंबू वटि आयो।
शहज़ादे खे सलाम कयईं। गुलमनीर वज़ीर खां ख़बरचार पुछी। वज़ीर सियाणो हो, तंहिं चयुसि, तव्हांजे अचण जी ख़बर ॿुधी बादशाह सलामत पैगाम मोकिलियो आहे। जे महिमान जे हैसियत सां आया आहियो त असांजा महिमान आहियो। जे जंग जो ख़्यालु हुजे त असीं बि तयारी कयूं। उन ते गुलमनीर थोरो खिली वज़ीर खे चयो, ये अकुल जा वीर, असीं महिमान आहियूं, कुझु वक़्तु आराम करे पंहिंजे मुल्क वेंदासीं, जंग न कंदासीं। ईअं चई वज़ीर खे पोशाक पाराई बादशाह ॾांहुं कुझु तोहफ़ा ऐं सलाम ॾेई केसि रवानो कयईं। वज़ीर गुलमनीर खां मोकिलाए बादशाह वटि आयो, सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं, पर शहज़ादे जी सुहिणी सूरत ऐं अकुल जी एतिरी त तारीफ़ कयईं जो बादशाह ॿुधी हैरान थी वियो। वज़ीर खे चयईं जो शहज़ादो वाक़ई अहिड़ो हसीन अकुलमंद आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे त पंहिंजे धीउ जो संग केसि ॾेई। वज़ीर उन ॻाल्हि में राज़ी थियो ऐं बादशाह जे चवण ते अची शहज़ादे सां मिलियो। सलाम करे बादशाह जो पैगाम ॿुधाईं। शहज़ादो गुलमनीर बादशाह जी धीउ सां शादी करणु क़बूल कयईं। वज़ीर खे पोशाक पाराए जल्दी तयारी करण लाइ ताक़ीद कयईं। वज़ीर बादशाह वटि आयो ऐं खेसि अची मुबारक ॾिनी। आख़िर शादी जी तयारी थी। हफ़्ते खनि अंदरि गुलमनीर ऐं बादशाह जी धीउ जी वॾे धाम धूम सां शादी थी गुज़री। कुझु वक़्तु रहण खां पोइ शहज़ादे बादशाह खां मोकल वरिती, जंहिं घणो ई ज़ेवरात ऐं सामान ॾेई शहज़ादे खे ख़ुशी सां मोकल ॾेई। सो हकले अची उन बादशाह जे शहर जे ॿाहिरां लिथो, जिते अॻु में रहंदा हुआ, जिते संदसि पहिरीं राणी बानी समेत रहियल हुई। सही किसो कोता। शहज़ादे गुलमनीर खे शहज़ादी खां जुदाई थी 12 महीना गुज़री चुका हुआ। शहज़ादो गुलमनीर जॾहिं शहज़ादी खां मोकिलाए हार खणण लाइ वियो त वापसि ई न वरियो। इन विच में पूरा 12 महीना गुज़री चुका हुआ। तॾहिं हिन जी हालत पोइ ते पवण लॻी, एतिरे क़दुरु जो सदाईं हिन जे अखियुनि मां ॻोढ़ा पई वेंदा हुअसि। शहज़ादी हार सिंगार जी त वेझी बि कान वेंदी हुई, फ़क़ति हिकु राति जी मुलाक़ात खे सारी पई गरंदी हुई। ओॾां बादशाह खे गुलमनीर जे न अचण जो ख़्यालु थियो। सो ख़बरचार वठण लाइ पंहिंजी बानी खे गुलमनीर जे घर मोकिलियईं। शहज़ादी बानी खे ईंदो ॾिसी माठ करे वेही रहंदी हुई। हुन खां ख़बरूं चारूं पुछियईं। बानी ॿुधायसि त बादशाह गुलमनीर जे ख़बरचार लाइ मोकिलियो आहे, जो केतिरनि ॾींहंनि खां वठी दरबार में कोन थो अचे। शहज़ादी चयो त शहज़ादो पंहिंजे ॻोठु वियो आहे त उमीद हाणे जल्द मोटी ईंदो। उहा वरंदे वठी बानी बादशाह वटि आई, खेनि हक़ीक़त ॿुधाई। बादशाह खणी माठ कई। शहज़ादो गुलमनीर जो लश्कर समेत शहर जे ॿाहिरां अची लथो हो। सो किन माण्हुनि ॾिठो, जन वञी डोड़ी बादशाह खे ॿुधायो त पंहिंजे शहर ते को बादशाह गनीम चढ़ी करे आयो आहे, संदसि लश्कर समेत शहर जे ॿाहिरां अची लथो आहे। बादशाह पंहिंजे वज़ीर खे मोकिलियो, तूं वञी ॾिस त केरु आहे, संदसि मर्ज़ी कहिड़ी आहे। वज़ीर उथी हलियो, अची शहज़ादे सां मिलियो। शहज़ादे खे ॾिसंदे ई वज़ीर सुञाती, हीउ त उहो गुलमनीर आहे जंहिंखे मोए जातूं हुअसीं। हैरत में पइजी वियो, हीउ किथां अची पैदा थियो। नेठि हिक ॿिए सां मिलिया, गॾिजी बादशाह वटि आया, जंहिं शहज़ादे खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। अहवाल पुछियईं। गुलमनीर सॼी ॻाल्हि अवल खां आख़िर ताईं खेसि ॿुधाई, जेका ॿुधी बादशाह वधीक ख़ुशि थियो। पोइ बादशाह खां मोकिलाए गुलमनीर लश्कर में आयो, जितां पंहिंजूं ॿई राणियूं साण करे अची घर में पहुतो। पहिरीं राणी सां मिलियो, हू बि 12 महीना खां पोइ गुलमनीर खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी। सभु ॾुख सूर लही वियुसि। हिकिड़े ॾींहुं बादशाह वज़ीर सां सलाह कई त गुलमनीर जो शान ऐं रुतबो आला आहे, जो ॿिनि वॾनि बादशाहनि जो धीअरूं परणायो आयो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त पंहिंजी वॾोर धीउ बि खणी खेसि ॾियांसि। वज़ीर हथ ॿधी अर्ज़ु कयो त धीउ उतारणु फ़र्ज़ु आहे। मुंहिंजो पिणु इहो ख़्यालु आहे, वधीक तव्हीं मर्ज़ी जा मालिक आहियो। बादशाह वज़ीर खे शादी जो पैगाम ॾेई गुलमनीर ॾांहुं मोकिलियो। शहज़ादे बि उन ॻाल्हि में हाउ कयईं। आख़िर थोरे घणे ॾींहंनि खां पोइ गुलमनीर जो चोथीं राणी सां बि निकाह थियो। बादशाह हाणे पीरसन थी वियो, तंहिं पंहिंजे जीअरे बादशाही खणी गुलमनीर जे हवाले कयईं। पाण वञी ख़ुदा जी इबादत करणु लॻो। शहज़ादे गुलमनीर ॾिठो त 4 राणियूं बि मिलियूं ऐं बादशाही मिली अथमि। मुंहिंजो ख़्वाबु सचो साबित थियो। तॾहिं भाइरनि जी यादगिरी थियसि। खेसि यकीन थी वियो त मुंहिंजे भाइरनि जा ख़्वाब सचा थिया हूंदा। सो माण्हू ॻोल्हा लाइ छॾियईं। खेनि पार पता ॾेई ॿुधाईं त हिकिड़ो कंहिं मेहार वटि हूंदो, ॿियो कंहिं मुहाणे वटि हूंदो। माण्हू ॻोल्हींदा रहिया, नेठि वञी ॿिन्हिनि खे हथु कयूं। हिकिड़ो वॾो भाउ मेहार वटि हो, उन जी धीउ सां शादी कई हुई। ॿियो भाउ वरी मुहाणे वटि हो। जॾहिं ॿई अची हाज़ुर थिया, तॾहिं गुलमनीर हुकुम ॾिनो त ॿिन्हिनि खे वींजारे सिंजारे नवां कपिड़ा ढकाए मालात में वठी अचो। नौकर साईं हुकुम जा बंदा तन सभु कमु पूरो करे ॿिन्हिनि भाइरनि खे मालात में आंदो। मालात में शहज़ादे गुलमनीर चाके जो पाण हिंदोर में सुतो। 2 राणियूं सॼे पासे हिकिड़े पलंग ते विहारईं ऐं 2 राणियूं खाॿे पासे विहारईं। जन वारे सां लोॾो पई ॾिनो, वात में पताशो पई विधसि। ॿाहिरनि वेठे सॼो तमाशो ॾिठो, तन बि सुञातो, हीउ त असांजो भाउ, नंढो भाउ आहे गुलमनीर,
जंहिंजो अलाह साईं एॾो मर्तबो कयो आहे। उन खां पोइ शहज़ादे पाण सुञातो अहिड़े रीति टई भाउर पाण में मिली ॾाढा ख़ुशि थिया। पोइ शहज़ादे पंहिंजे ॿिन्हिनि भाउरनि खे मर्ज़ी सां हिकिड़ी के मेंहुं वठी ॾिनो, ॿिए के माण्हुनि जो सरदार बनाई। जहिड़ी रीति टिनिनि भाउरनि जी दिली मुरादूं पूरी थियूं, तहिड़ी तरह अलाह साईं कुल जहान जूं मुरादूं पूरियूं करे। आमीन। दोस्तों हिते इन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। हिन कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट बि असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हां शहज़ादो गुलमुनीर जी कहाणी खे मुकमल ॿुधणु चाहियो था त असांजे यूट्यूब चैनल ते वञी शहज़ादो गुलमुनीर जे नाले सां प्लेलिस्ट ते वञी सॼी कहाणी ॿुधी सघो था। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।